सामूरी फ़ौज तरफ़ां ओतर अरबी समुंड में लाइव वेपन फायरिंग जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR मूजिबि सामूरी फ़ौज जंगी जहाज़ इंतहाई तेज़ रफ़्तारी सां हदफ़नि खे निशानो बणायो। ISPR मूजिबि मिसाइल फायरिंग आला जंगी तैयारी ऐं दिफ़ाई सलाहियतनि जी हिमायत करे छॾी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सामूरी फ़ौज तरफ़ां ओतर अरबी समुंड में लाइव वेपन फायरिंग जो कामयाब तजुर्बो कयो आहे। ISPR मूजिबि सामूरी फ़ौज जंगी जहाज़ इंतहाई तेज़ रफ़्तारी सां हदफ़नि खे निशानो बणायो। ISPR मूजिबि मिसाइल फायरिंग आला जंगी तैयारी ऐं दिफ़ाई सलाहियतुनि जी हिमायत करे छॾी। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त सामूरी फ़ौज तरफ़ां उत्तर अरबी समुंड में लाइव वेपन फायरिंग जो कामयाब तजुर्बो कयो वियो आहे। ISPR मूजिबि सामूरी फ़ौज जंगी जहाज़ इंतहाई तेज़ रफ़्तारी सां हदफ़नि खे निशानो बणायो। ISPR मूजिबि मिसाइल फायरिंग आला जंगी तैयारी ऐं दिफ़ाई सलाहियतुनि जी हिमायत करे छॾी। सामूरी फ़ौज तरफ़ां उत्तर अरबी समुंड में लाइव वेपन फायरिंग जो कामयाब तजुर्बो कयो आहे। ISPR मूजिबि सामूरी फ़ौज जंगी जहाज़ इंतहाई तेज़ रफ़्तारी सां हदफ़नि खे निशानो बणायो। ISPR मूजिबि मिसाइल फायरिंग आला जंगी तैयारी ऐं दिफ़ाई सलाहियतुनि जी हिमायत करे छॾी।